बदीन में रिपोर्ट करे विया अल्ताफ़ मेमन। क़ौमी अवामी तहरीक बदीन जे सॾ ते ईरान जे मुनाब स्कूल ते थियल हमले में शहीद कयल 185 मासूम शागिर्दनि जी याद में बदीन नेशनल प्रेस क्लब अॻियां ग़ाइबाना नमाज़ जनाज़ा अदा कई वई। नमाज़ जनाज़ा में क़ौमी अवामी तहरीक छगवाणनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक छगवाणनि अब्दुल्ला चांडियो, मोहम्मद हसन दर्स, ज़ैन शाह, अब्दुल रसूल मल्हा, इब्राहिम बुलेदी, साबिर अहमदानी, सोशल वर्कर इत्तिहाद अगवान सोमान मल्हा ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। शिरकत कंदड़नि ईरान में बेगुनाह शागिर्दनि ते थियल हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई ऐं शहीदनि खे भेटा पेश कंदे पोयरनि सां इज़हार यकजहती कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरो पिणु कयो वियो ऐं शिरकत कंदड़नि ईरान जे हक़ में नारेबाज़ी कंदे आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त मासूम इंसाननि जे क़त्ल आम जो नोटिस वठी आलमी सतह ते इंसाफ़ ॾिनो वञे। अॻवाननि चयो त मासूम शागिर्दनि ते हमला इंसानियत ख़िलाफ़ ॾोह आहिनि ऐं अहिड़नि वाक़िअनि जी पूरी दुनिया खे मुज़म्मत करणु घुरिजे।